हीअ आहे हिन घर जी चारन, बम नंढो धमाको वॾो। गुस्सो अचण ते घर जा टपर टोड़ण में हीअ माहिर आहे। हीअ आहे अखानी व शौंक़, सॼो ॾींहुं टीवी ॾिसण, मोबाइल में मुंहुं विझी मथो हणण। ऐं हा, पंहिंजी नंढड़ी भेण चाराणीअ सां रोज विरण जिरण। हीअ आहे मीना देवी, सॼो ॾींहुं रंधिणे जो घर जो कमु कंदे, ॿिन्ही पिडुरनि जे हरकतुनि जो सामनो कंदे कंदे कक थी वेंदी आहे। इन करे सुभाउ छितो ऐं चिड़चिड़ो थी पियो अथसि। हीअ आहे गुणवंती देवी, हिनखे ॾींहं में 10 दफ़ा वट पिया पवंदा आहिनि ऐं 20 दफ़ा ॾींहं में कॉफ़ी खपंदी अथसि। हीअ आहे पारे वारी कमला, ॿिलीअ वांगुरु नूस नूस करण में हिनखे खूब मज़ो ईंदो आहे। सॼे पारे जी पंचायत पई कंदी आहे। जीअं ॿिली 7 घर बदिलींदी आहे, तीअं हिनखे बि ओड़े पारे जे घरनि में नूस नूस करण जी गंदी आदत आहे। माया मोहन घर जे कमनि में कख वञी अदब ई कोन कंदो आहे। अरे भाई बसर, पटाटा, भिंडियूं, वाङण, इहे सभु असां वाङणनि जो मतिलब मुंहिंजो कमु थोरे आहे। इहो कमु मीना कंदी आहे। ये चइजे त हिन नाटक जो हिकु हिकु किरदार नमूनो न निरालो आहे। त अचो ॾिसूं नाटक। मम्मी बजी वई, मम्मी बजी वई, मम्मी बजी वई, मम्मी बजी वई। चॉकलेट जो डब्बो त फ्रिज में पियो आहे, मां त हिकु खाई वयसि। अगर मम्मी जो कम तू कंदी त भाई मम्मी छा कंदी? हा हा, तव्हां ॿई सॼो ॾींहुं घर तितर बितर कयो ऐं मां सॼो ॾींहुं पे घर सेड़ियां। मम्मी ही सभु चाराणीअ जो कमु आहे। चुगली कर, तू वरी कहिड़ी खीर जो कलई? मम्मी न मुंहिंजो चॉकलेट खाना। चॉकलेट मुंहिंजो चॉकलेट मुंहिंजो। बिल्कुल चुप। हलो वे अलग-अलग कुंडुनि में वञी वियो वञो मूंखे कमु करण ॾियो, वञो। आहा, मुंहिंजी कुंड त मस्त आहे। हितां त मूंखे ॿाहिरां सभु ॾिसण थो अचे। मुंहिंजी कुंड सुठी आहे। तव्हां ॿई वरी शुरू थी वयूं। मुंहिंजी ॾाई मम्मी, तूं ई ॿुधाए, मुंहिंजी कुंड सुठी आहे न? मुंहिंजी सभिनि खां सुठी मम्मी, मुंहिंजी कुंड सुठी आहे न? ओहो, तव्हां ॿिन्ही जे चक्कर में मुंहिंजी भाॼी सड़ी वई। तुंहिंजे करे मम्मी जी भाॼी सड़ी वई। तुंहिंजे करे वरी छा रे? छो पे रड़ी कयो? छा कयां पुट?
हिन घर में अची ॾाढी होशियार थी पई आई कुंवार ओ कुंवार ओ वरी छा आहे आई ही छा हां सॼो ॾींहुं घर में वेठी आहीं पर ईअं फैशन करे हलणो आहे फैशन जी नसुल भाई लॻी पई आहे भाई अच्छा त मां ही फैशन कयो आहे ऐं बाक़ी ही तव्हां अरे बड़ी मुंहिंजो फैशन तुंहिंजी अखियुनि में कुखे थो हां मुंहिंजी ससु गुज़ारे वई उन खां पोइ थोरो घणो फैशनेबल लटो पाइण शुरू कयो हा न त एॾो घूंघट कढी हलंदा हुआसीं हा त तव्हांजी चवण जो मतिलब इहो ई आहे न त मां बि तव्हांजी सुर्गवास थी वञण खां पोइ ईअं फैशन कयां चई छा थी वञ झट वञ कापी टुक खणी आ अरे त जीअरी थी सुर्ग दाम मोकिले अरे अल्लाह मांखे त वट पिया पवनी चारानी अम्मा के भरी वट पिया अम्मा के वट पिया अरे छोरियो ॾाढी खे वीचार थियो हां अम्मा के वट पिया अरे हाँ ही छाए छाजो गोड़ लगाए बैठा है यो पुट बाहर थी अची कल्ह तिड़िया अम्मा बाहर आइन नंढे वॾे जो को लिहाज़ न आहे सॼो ॾींहुं बसि इहो रांदि का लॻाए वेठी आहिनि अम्मा खे वट पिया पुट वरी अम्मा के वट प्या अम्मा के वट प्या अम्मा के वट प्या अम्मा के छोरा ॿेड़ा घणा अथई अम्मा पंज जहिड़ा कांव तहिड़ा बच्चा खिली थो अम्मा तव्हांजी कॉफी आई कुंवार शल जुग जुग जी अरे ॿुध त अरे मीना बाकी मूला है तव्हां लाइ ही अम्मा जे साम्हूं त न ॾेखार पर बि थियो छा भागन भरी ॿुधो अॼु खां पोइ मूंखे कॾहिं भागन भरी न चइजो पर बि छो छो जो जॾहिं खां न घर में आई आहियां न मुंहिंजा त असुल भाग ई फिटी विया आहिनि भाग ई फिटी चालानी अठानी ओ कुंवार ओ कुंवार कुंवार उसुन जा पट चढ़ी आया आहिनि पर हीअ ना सुधी अञा पलंग पई भञे असां जूं ससूं त सुबुह जो 4 बजे उथारे छॾींदियूं हुयूं 6 बजे ताईं त सॼो कमकार बि लही वेंदो हो पर अॼुकल्ह जूं के नुंहरूं आहिनि तूफा भॻवान तूफा कुंवार ओ कुंवार छाए अम्मा अज मुर्गे जी जगह ते तू पई वेठी बागोनी पुट काफी पियणी आ कुंवार न उथी न आहे छा अम्मा उथी आ रंधणे में हूंदी वे मीना अरे ओ मीना अम्मा मूला काफी त ठाए अच पुट लगे तो कननि में कपाए विझी वेठी आ हा मीना अरे ओ मीना अरे छो तो पंहिंजो काकड़ो कढी बोरिया अरे बोरी थी वई आहे छा तू वे मां थो ॾिसां अम्मा ओ मीना बाथरूम में भी कोने मीना वही था आखिर वही केड़ा मीना अम्मा मीना ने रूम में है न रंधणे में है नहीं वाली बाथरूम में है अच्छा छोरा सुबह सां काटे वई अयो मां के त वट पिया पवनी
ही पंहिंजा वट थोड़ी देर पाण वटि रख मूंखे फोन करण दे हे भगवान मीना छा थियो छोरा घंटड़ी वॼे पई अरे लॻो ई न आहे अरे वरी लॻाए ए छोरा मोबाइल ताईं ते पियो आहे सत्यानाश हे भगवान मुंहिंजी कुंवार काॾे वई हे भगवान अमा मूंखे लॻे थो तुंहिंजी कॉफीअ जहिड़ी कड़क कुंवार भॼी वई लॻे थो तोती पिंजरे मां उॾामी वई अमा पर छो अरे तुंहिंजो कुंवार सां को झगड़ो बगड़ो थियो छा अमा झगड़ो को हिन घर में नई ॻाल्हि आहे छा रोज़ थींदो आहे पर क्यों ई त अमा महाभारत शुरू थी वियो पर छो अमा मीना भाॼी ठाही मूं बि चयोमांसि मीना पहिरियों दफ़ो तो ज़िंदगीअ में छा त टेस्टी भाॼी ठाही आहे इन भाॼी ठाहिण वारनि हथनि खे चूमण जी दिलि थी थिए बस इन ॻाल्हि ते अची मच्छी अरे मच्छी पर मच्छी छो तो पाण हुनजी तारीफ़ पे कई न अरे हाँ कई त तारीफ़ कई त सारा पर उन ई वक़्तु चारानी डुकंदी आई चई पापा हीअ भाॼी आहे न पासे वारी राधा आंटीअ ठाही आहे सत्यानाश अरे मां तो किथे पारे वारी राधा जा हथ त न चुमिया अमा छा थी ॻाल्हाई ईअं वरी कीअं कंदुसि अमा जीअं शांत थी हुई वरी टियों ॾींहुं झगड़ो थी पियो पर छो अमा टियों ॾींहुं स्कूटर ते मूं सां गॾु भाॼियूं वठण हली हुई पोइ वठी आई भाॼियूं हा ने छोरा भाॼियूं पोइ वठी आई त झगड़ो वरी छा थी थियो स्कूटर ते वञूं पिया रस्ते ते हिकु बम्पर आयो ॿियो बम्पर आयो टियों बम्पर आयो चोथों बम्पर आयो अरे छोरा छॾ बम्पर खे बम्परनि जो झगड़े सां कहिड़ो वास्तो अरे अम्मा बम्पर जी त ॻाल्हि आहे उन कंहिं न कंहिं बम्पर ते मीना खाॿो खाई हेठि किरी पई ऐं मां त पंहिंजी मस्तीअ में स्कूटर हलाईंदो घर पुॼी वियुसि घर अची छा ॾिसां न मीना हुई न मीना जो भाॼियूं हुयूं ऐ अल्लाह सत्यानाश मां के त वट पिया पवनी छोरा पोइ छा थियो पोइ त ईअं थी करी ॼण को मां फिल्म जी स्टोरी पियो वेठो ॿुधायां पोइ छा थियो अमा मूंखे पक हुई त मीना घर पुॼंदे ई महाभारत शुरू कंदी गुस्सो कंदी त मूं बि छा कयो अमा शरबत जा ॿ थधा मिठा गिलास ठाहिया ऐं पोइ मां मीना जो इंतज़ार करण लॻुसि कीअं हीअं अरे मीना अची वई आहे अरे मीना अच त सही ॾिस त सही तुंहिंजे लाइ थधो मिठो शरबत ठाहे रखियो आहे हाँ वठ न खपे मूंखे इहो शरबत अरे वे त सही छा थियो मीना राणी गुस्सो छो थी करी हाँ मूंखे भला कहिड़ी ख़बर त तूं स्कूटर जे पुठियां किरी पई ॿियनि ज़ालुनि जो वार विकिरे तव्हांखे ख़बर पइजी थी वञे बाक़ी मां हेॾी सॼी सारी किरी पियसि ऐं तव्हांखे ख़बर बि कोन पई मूं भला पुठियां निहारियो छा तूं वेठी आई या न गाड़ी 50 किलो हल्की थी वई ऐं तव्हांखे ख़बर बि कान पई राणी हाणे भला माफ़ कर वाइदो थो कयां कसम थो खावां तूं स्कूटर जे पुठियां वेठी हुजी या न वेठी हुजी मां वर 50 दफ़ा पुठियां
अचे स्कूटर ते अचे पंधि अचे या गॾे गाॾीअ ते अचे तव्हांजो वञी छा हिन में मूं तव्हां सां न ॻाल्हायो तव्हां त माठ करे वियो छो मां करे अरे मां को हिते तव्हां ज़ालुनि जा महीना ॿुधण लाइ कोन वेठो आहियां अरे पहिरीं जोर जो गुस्सो मूं ते न कढो मूंखे बि शौक़ु हो न हिते अचण जो मां पंहिंजी मसवाड़ वठण आई आहियां मसवाड़ मसवाड़ छाजी मसवाड़ खपेव छाजी मसवाड़ खपेव घणा दफ़ा तव्हांखे चयो आहे त टांकीअ जे लीकेज जो कमु कराइजो करायो कमु बाक़ी हले आहिनि मसवाड़ वठण अरे ये सब बहाना है बहाना मसवाड़ न ॾियण जा पर अॼु मां मसवाड़ वठी वेंदसि मसवाड़ ॾियो न त तव्हांजे टपड़नि सुधी तव्हांखे बि कढंदसि घर खां ॿाहिरि हलो निकिरो मीना ये असांखे घर मां ॿाहिरि कढी फिटो करी अरे तूं चुप छो वेठी आहीं अरे खाइण वांगुरु थूणा चोड़ थी आईंस तव्हां मूंसां न ॻाल्हायो मां असुल तपी वेठी आहियां तपी हेॾां बाहि होॾां पाणी वञा त वञा केॾां तव्हांखे वञण जी ज़रूरत न आहे मां ई थी वञा पर केॾां थी वञी मरण पर मीना बुख लॻी आहे मानी ठाहे पोइ वञजांइ अच्छा तव्हांखे न मानी खपे ना पोइ हा इन करे लॻे थो इन ॻाल्हि जे करे मीना घर छॾे भॼी वई सत्यानाश हे मुंहिंजा झूलण हाणे मुंहिंजे राजा पुट खे मानी कीअं ठाहे खाराईंदी अरे घर जी छंड फूक केरु कंदी अरे मूंखे काफ़ी केरु पियारींदी मां त मुठियसि कमाल आहे हिते मीना गुम लॻी पई आहे घर छॾे भॼी वई आहे ऐं तोखे छंड फूक जी लॻी आहे काफ़ीअ जी लॻी आहे अमा मूंखे लॻे थो पुलिस खे फोन करणो ई पवंदो पुलिस न पुट न पुलिस जे नाले सां ई मूंखे त वट था पवनि न पुट पुलिस खे न हे भॻवान हे मुंहिंजा झूलण मुंहिंजी कुंवर काॾे हली वई छा थियो पापा अम्मा सुम्ही हुए कुछ न पुट कुछ न थे पापा मम्मी किधर आए मम्मी पुट माने घर छॾे भॼी वई मम्मी घर छॾे भॼी वई न पुट मम्मी हिते ई आहे मुझे मम्मी खपे हा अची वेंदी मम्मी अची वेंदी चारानी मम्मी अची वेंदी पर हा असांखे पंहिंजी पुराणी साॻी मम्मी खपे अरे पुराणी साॻी मम्मी खपे साॻी न ईंदी त छा न ईंदी न मां ॿुधो आहे पुराणी मम्मी वेंदी आहे त नई मम्मी ईंदी आहे ऐं नई मम्मी ॿारनि खे ॾाढो मारींदी आहे अरे चारानी अरे चारानी भी अठानी चार चिंता न कर मां वञी मीना खे ॾिसी थो अचां हा अयदी छा थियो अई मुई थियो त तोखे आ ई पट्टी वरी छाजी बली थई इहो सभु तुंहिंजो पुट नूंहं जी महिरबानी आहे खैर इन ॻाल्हि खे छॾ ॿुधाए त सही आख़िर थियो छा आहे छो कुझु थियणो हो छा कुझु त पक थियो आहे दी अब नीना नहीं कुआर अंदर आ आई दी हिन उम्र में कूड़ छो थी ॻाल्हाई मूं पंहिंजे इन्हनि कननि सां ॿुधो आहे मीना भॼी वई अई कमला हाणे तूं खां छा लिकायां कुआर घर छॾे भॼी वई अयदी
त न खपे पर चई थी छॾियां तुंहिंजी कुंवार जो रंग ॾाढो सुठो कान अथई हा इहो चई छा थी अदी तूं त ॿाहिरि निकिरी कान उहो महाराणी पहाड़ी जी सभिनी मर्दनि खे वेठी नचाए ॿियो त ॿियो अरे मूंखे त हुन प्रेम जी खीर वारे साउंड जो चक्कर लॻंदो आहे निभाओ मूंखां वठे 50 रुपया किले जा ऐं तुंहिंजी नुंहं खे मो निभाओ तुंहिंजी नुंहं खे 40 रुपए में सवा किलो ॾेई वञे पिस बि मो ॿिए चौथे ॾींहुं तुंहिंजी कुंवार खे ॾेई वञे मूंखे पक अथई पक मीना त खीर वारे प्रेम जी असां भॼी वई हा खीर वारो हाँ अरे वो खीर वारा अंदर बिठो है न प्रेम जी असां न भॼी आहे हा त तुंहिंजी नुंहं पक हुन किशन भाॼी वारे सां भॼी वई पक हा ऐं मुई चई छा थी तुंहिंजे मुंहं में के नांग पवन ऐं अधी सच थी चवां ताजियूं सस्तियूं भाॼियूं मोड़े तुंहिंजी नुंहं खे ऐं असांखे किनियूं फांसी सड़ियल भाॼियूं मो पकड़ाए वञे मथां वरी धाणा ऐं मिर्च बि फ्री में ॾेसि न मोए खे शर्म न हया भाॼी वारो भाॼी ॾियो आंबा लियो खाओ आंबा खाओ लांबा यो मो भाॼी वारो ॿुधायो है त पोइ तुंहिंजी नुंहं आख़िर भॼी कंहिंसां मूंखे त लॻे थो तुंहिंजी नुंहं पक हुन बस ख़बरदार जहिड़ी का अखर तूं वात मां कढियो अथई हीअ ज़बान कढी ॿाहिरि कढी करे छॾींदी साईं वाह पंहिंजी नुंहं ते त कंट्रोल रखे ई कान हाणे आई है मुंहिंजी ज़बान कढण मूंखे पंहिंजी मसवाड़ खपे मसवाड़ न त कढी छॾींदेसां सभिनी खे घर खां ॿाहिरि ऐं हा पंहिंजी हिन ई ज़बान सां सॼे पाड़े में हुलाए अचां त तुंहिंजी नुंहं भॼी वई तुंहिंजी नुंहं भॼी वई ऐं हा पक हुन रमजू कसाईअ सां भॼी अथई रमजू कसाईअ सां हा रमजू ऐं हा ॿुधी छॾ सॼी सोशल मीडिया व्हाट्सएप फेसबुक ऐं हा हाणे छाॾो इहो पंहिंजो इंस्टा ट्विटर सभिनी खे कढी छॾियां त तुंहिंजी नुंहं भॼी वई रमजू फेसबुक व्हाट्सएप अरे शलकानो तेरन जो हे भगवान हाणे छा थींदो हे भगवान रीना मम्मी भॼी वई 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 केर खाराईंदो रोटी केर कंदो असांजी चोटी केर खाराईंदो रोटी केर कंदो असांजी चोटी मम्मी भॼी वई मम्मी भॼी वई हाणे छा थींदो असांजो मम्मी भॼी वई केर त हुनखे ॻोल्हे अचे मम्मी भॼी वई 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 मां जो को पतो पियो न मां ऐं अल्लाह मांखे त वट पिया पवनी मुझे भूख लगी है चाय कॉफी खानी है पप्पा मूंखे लेस पती ॾियो ऐं मूंखे चोटी बि करणी आहे करे ॾियो चोटी अरे चोटी वोटी मूंखे कोन ईंदी आहे चोटी त पोइ असांखे तयारु केरु कंदो
करे। न पुट, शायद मुंहिंजे करे मां ई हुनजे कंहिं कम में मदद न कंदो हुउसि। हमेशा हमेशा पंहिंजो पाण में ई पूरो रहियुसि। न पुट, शायद मुंहिंजे करे कुंवार हूंदी हुई त सॼो घर संभाले वठंदी हुई, पर हाणे कुंवार जे बिना 2 कलाकनि में ई सॼो घर हिड़खिड़ थी पियो आहे। पप्पा मां ज़िद न कंदसि ऐं पढ़ाई कंदसि। हाणे मां बि ज़िद न कंदसि। जे असां सभु पहिरीं कुंवार खे सम्झी सघूं हा त हूअ वेचारी हीअं कक थी असां मां भॼी कान वञे हा। अय अल्लाह, मांखे त वट पिया पवनी। अम्मा जे वट था पएव त कॉफी थी ठाहे ॾियांव न। हे छा? ही वारा कहिड़ा कारा थिया आहियो? पहिरियों दफ़ो ॾिठो अथव छा? भॼी वई आहियां न। भॼी वई हुयसि? किथे? सुबुह जो तोखे न ॾिसी असां सम्झो तूं असां मां कक थी करे भॼी वई आहीं। अरे अॼु आर्तवार आहे, मूंखे ख़बर हुई त तव्हां सभु 9 खां अॻु त उथंदा न, त छो न अॼु खां ई मां पंहिंजो मॉर्निंग वॉक शुरू करे अचां ऐं पंहिंजो सत्संग जो बि लाभ वठंदी अचां। हाँ? मॉर्निंग वॉक है तूं? छो मां मॉर्निंग वॉक शुरू नथी करे सघां? मम्मी मॉर्निंग वॉक ते वई ऐं असांखे लॻो मम्मी भॼी वई। अदी तुंहिंजी नुंहुं भॼी वई अथई हुन? कान भॼी आहे। मम्मी न भॼी आहे ऐं न भॼंदी।